सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मकानी इदारनि में टाउन मुख़ालिफ़ धिर जी तजवीज़ुनि ते ठाहिया विया आहिनि। मेयर ऐं चेयरमैन जी चूंड सेक्रेट बैलेट बदिरां शो ऑफ हैंड ज़रिए गवर्नर जी सिफ़ारिश ते कई। मकानी इदारा स्कूल ऐं अस्पतालूं हलाए न सघिया। केएमसी कॉलेजनि जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे अञा ताईं ग्रेजुएटी न मिली आहे। कराची में केपी खां वधीक पश्तू आबाद आहिनि। सिंध में ॿोली जी बुनियाद ते को बि फ़र्क़ु नाहे। सूबे में केतिरा ई सेक्रेटरी डीसी ऐं एसएसपी सिंधी ॻाल्हाईंदड़ नाहिनि। पीपल्स पार्टी कॾहिं बि लसानी फ़र्क़ु न रखियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान कानून जी हुक्मरानी खे समूरनि मसइलनि जो हल करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त कानून जी अमलदारी सां ई जमहूरियत खे अती मिलंदी आहे। करप्शन सबबि कानून जी हुक्मरानी ते अमल न थियो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 80,000 कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। दुनिया में इस्लामोफोबिया जो ज़िम्मेवार पाकिस्तान नाहे। भारतीय हुकूमत कश्मीर ऐं अक़लियतुनि ते ज़ुल्म कयो। भारतीय पॉलिसियुनि ते ओलह जो को बि मुल्क तनक़ीद करण लाइ तयार नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ कमीशन खे आईन जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। गुम थियल साफ़ी मुदस्सिर नारो केस में चीफ जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क ॾींदे चयो आहे त अदालत जो कमु माण्हुनि खे ॻोल्हण नाहे ऐं न वरी ॻोल्हे सघे थी। गुम थियल माण्हुनि बाबति कमीशन आईन जी भञकड़ी आहे। मुतासिर ख़ानदाननि खे रुगो तारीख़ ते तारीख़ मिलंदी आहे। रियासत अंदरि रियासत क़ाइमु नथी करे सघिजे। अॼु ताईं कंहिं बि माण्हू ट्रेस न कयो वियो आहे, जेका आर्टिकल 6 जी भञकड़ी आहे। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम ते तोइनी अदालत केस में फर्द जुर्म लागू बाबति फ़ैसिलो ईंदड़ ॿुधणी ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते असली कसमनामो जमा करण जी हिदायत। अदालत तरफ़ां समूरनि धुरियुनि खे जवाबी कसमनामो जमा कराइण जी बि हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट केस जी ॿुधणी 20 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत में कंहिं बि क़िस्म जूं सियासी ॻाल्हियूं बर्दाश्त न कयूं वेंदियूं। मुखालिफ़ धिर जे अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की तारीख़ में एतिरी महांगाई नाहे ॾिठी जेतिरी हाणे आहे। माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। महांगाई हर घर खे तबाह करे छॾियो आहे। माण्हू हथ खणी हुकूमत खे बददुआऊं ॾेई रहिया आहिनि। दवाऊं ऐं खीर जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं पियूं कनि। दादू जी अदालत में हर वाक़े बाबति केस जी ॿुधणी 24 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। एमपी बुरहान खान चांडे जी ज़मानत पर दरख़्वास्त ते संदसि वकील जा दलील मुकमल। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त 23 मार्च ते कंहिंखे बि कानून टोड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मुक़ादर वोटिंग मशीन ते भली फॾो करे हू तयार आहिनि। अपोज़िशन धांधली कंदी रहंदी आहे, वरी गोड़ कंदी। 80 तकनि में समरपार पाकिस्तान जो वोट अहम किरदार अदा करे सघे थो। वीज़ा ते थींदड़ समूरी करप्शन खे ख़त्म कयो वियो आहे। साइबर विंग खे ताक़तवर कयो पियो वञे। पीपल्स पार्टी मुल्क में वधंदड़ गैस जे बहरान ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। शहरी रहमान जो चवणु आहे त गैस न सनअतुनि ऐं न वरी घरेलू वाहिपेदारनि खे फराहम कई पई वञे। कराची खां ख़ैबर ताईं माण्हुनि जा चुल्हा थधा थी विया आहिनि। हुकूमत मौजूदा टर्मिनल्स खे दुरुस्त नमूने इस्तेमाल करण में नाकाम थी चुकी आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब गॾियल फ़ौजी मशक़ूं शुरू करे छॾियूं। पाक फ़ौज जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त गॾियल मशक़ूं किंग ख़ालिद मिलिट्री सिटी हफ़ारत बतीन सऊदी अरब में हलंदड़ आहिनि। गॾियल मशक़ुनि में रॉयल लैंड सऊदी फोर्सिस ऐं पाक फ़ौज जा ख़ासि जथा शरीक आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त सॼी दुनिया में पोलियो सिर्फ़ पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में आहे। सिंध में जुलाई 2020 खां अञा ताईं को पोलियो केस ज़ाहिर न थियो आहे। वालिदैन ॿारनि खे पोलियो खां बचाव जा पुड़ा ज़रूर बीहारीनि। हलंदड़ साल जी आख़िरी पोलियो मुहिम आहे। सिंध जे 30 ज़िलनि में पोलियो मुहिम जारी रहंदी।
कंबर में बदमनी खिलाफ समेत शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहि ॻोठाणनि जो चवणु आहे त बदमनी सबबि आम माण्हू गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। पुलिस ॾोहारियुनि खिलाफ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। दादू में बदमनी हथियार बंदनि जे वापारी खां 20 लख रुपया फुर। बदमनी खिलाफ वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। इंटर साहिब ते धरणो। अॻवान जो चवणु आहे त रोज़ाने फुरट जा वाक़िया थी रहिया आहिनि। पुलिस शहर खे ॾोहारियुनि हवाले करे छॾियो आहे। मीरपुर ख़ास में अगवा ऐं फुरट जे वाक़ियनि में मुलविस टोले जो इंकशाफ। 6 ॼणा गिरफ़्तार। एसएसपी जो चवणु आहे त जवाबदार 28 खां वधीक अगवा क़तल ऐं फुरट जे वाक़ियनि में मुलविस आहिनि। भारतीय सुंदरी हरनाज़ सिंधु मिस यूनिवर्सिस बणिजी वई। हरनाज़ सिंधु इसराइल में थियल मिस यूनिवर्स जे मुक़ाबले में 78 सुंदरियुनि खे मात ॾेई काइनात जी हसीन तरीन औरत बणिजण जो एज़ाज़ हासिल कयो। 2000 में लारा दत्ता ऐं 1994 में सुष्मिता सिंह मिस यूनिवर्स बणिजी चुकियूं आहिनि। नवाब वली मोहम्मद में ओड़ी खे बबाड़ा फौत थियण बाबति सिंध टीवी न्यूज़ जी ख़बर जो सिहत खाते नोटिस वरितो। सेहत खाते जी टीम पहुची उड़ी सबबि मुतासिर ॿारनि जे इलाज शुरू करे छॾियो। डॉक्टर सरवर ख़ास खली जो चवणु आहे त बीमार ॿारनि जा नमूना इस्लामाबाद मोकिले रिपोर्ट खां पोइ इलाज शुरू कयो वेंदो। वॻण भरिसां मुसाफ़िर कोच जे टकर में नौजवान फोत अदनान तुनियो सीनियर स्टाफ जो भाउ आहे। सकरन भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार कम सां भरियल ट्रैक्टर ट्राले खे ओवरटेक कंदे टकराइजण सबबि पुलिस एहलकार फोत। 2 ॼणा ज़ख़्मी। घोटकी में मासूम निंगर ट्रैक्टर हेठां अची चिभाड़जी फोत। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ में पहिरीं T20 मैच थी रही आहे। नौजवान रांदीगरनि खे मौक़ो ॾियण जो फ़ैसिलो।